लव मैरिज कोर्ट में जाम थी वई ओ मुंहिंजा अज़ीज़ो तबाही ऐं बर्बादी करे छॾी आहे न टच मोबाइल त हिन दौर जे हिसाब सां वॾे मां वॾा माण्हू जन्म जी बाहि में वेंदा त हिन टच मोबाइल इंटरनेट जे ग़लत इस्तेमाल जे करे पंहिंजी उघड़ ॾिसण बि हया जे ख़िलाफ़ आहे पोइ तव्हांखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे त परायनि मायुनि जूं उघड़ियूं ॾिसो परावनि मर्दनि जूं उघड़ियूं ॾिसो कुछ खुदा जो खौफ कयो कुछ खुदा जो डुज टच मोबाइल जे ग़लत इस्तेमाल को पाण के बचायो मां दवाइजन में चौंदो रहंदो आ या टच मोबाइल यहूदन नसारन काफिरन असां के चिंबड़ाए असां को कुरान मजीद फुरिया असां को नमाज फुरिया असां को मस्जिद फुरिया असां को दीन फुरिया असां को इस्लाम फुरिया असां को शरीयत फुरिया असां को प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी फुरिया ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो ॾींहुं राति असांजा नौजवान मर्द मायूं पोड़ा नंढा ॾींहुं राति इन मोबाइल में लगा पिया आहिनि वेठा गाना हलाईंदा वेठा ड्रामा हलाईंदा वेठा फिल्म हलाईंदा वेठा बदनज़री कंदा वेठा परायूं मायूं ॾिसंदा मर्द परायूं मायूं ॾिसंदा मायूं परावा मर्द ॾिसंदियूं अल्लाह अकबर कबीरा कुरान मजीद हया तो सिखारे कुल्लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम कुल्लिल मोमिनाति यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन अल्लाह फरमाओ मुझा प्यारा नबी मोमिनन के जो पांजी नजर जी हिफाजत कर पांजी नजर सा धारियों औरतों न ॾिसन ऐं मोमिनान औरतन के जो उहे भी पांजी नजर जी हिफाजत कर धारन मर्दन के पांजी नजर सा न ॾिसन इन हया में जिंदगी गुजारन त मां अल्लाह जो वायदो आहे क़यामत जे ॾियारे इन जे बदले में इन्हनि के पंहिंजो दीदार कराईंदो मान फमन कान यरजू लिक़ा रब्बिह फलियअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा अञा वरी आवाज़ हिकिड़ो वरी जे वजह दीदार बाज़ी अल्लाह राज़ी थुक हुजे मां जो तुंहिंजी सोच ते शैतान जा चमचा छा थो चवईं रब त इन शइ को झलियो आहे तूं वरी इन शइ खे ॾिसी दीदार बाज़ी अल्लाह राज़ी कुफर जा लफ़्ज़ तो ॻाल्हाए मत दीदार बाज़ी अल्लाह राज़ी त काबे जो दीदार न कजो सुभान अल्लाह इन्ना अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन दीदार बाज़ी अल्लाह राज़ी दाबे ज़मज़म वारो पानिया दीदार बाज़ी अल्लाह राज़ी द कुरान मजीद जो दीदार दीदार बाज़ी अल्लाह राज़ी द उलमा जो दीदार इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिहिल उलमा दीदार बाज़ी अल्लाह राज़ी द बेमा जो दीदार वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना अञा वरी आवाज़ छा थो चवे मेहरबानी करे पंहिंजी नज़र जी हिफ़ाज़त कयो बद नज़री न कयो अखियुनि सां परायूं मायूं न ॾिसो मेहरबानी करे संभालियो पाण टिकटॉक जा वीडियो न हलायो फेसबुक में परायनि मायुनि जूं तस्वीरां न ॾिसो उघाड़ियूं फिल्मां न हलायो रब खे कावड़ ॾेरायो रब तव्हांखे ॾिसी रहियो आहे
वहुव समीउल बसीर, हू ताज़ा गदा फरमाए तो वहुव माकुम अय्यनमा कुंतुम, फरमाए तो नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। तंहिंजे करे अल्लाह जी ज़ात को ॾिजो, अल्लाह जो ख़ौफ़ पैदा कयो, अल्लाह जो डप पैदा कयो, पाण खे इन्हनि गुनाहनि खां बचायो, पाण खे राग खां साज़ खां बद नज़रीअ खां परायनि मायुनि जे ॾिसण खां बचायो, ऐं घरनि में भी हया पैदा कयो, घरनि में भी गैरत पैदा कयो। मेहरबानी करे ये टच मोबाइलूं घरनि में कढो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, जॾहिं खां ये टच मोबाइलूं घरनि में आयूं आहिनि, तबाही तबाही अची वई आहे, बर्बादी बर्बादी अची वई आहे, इज़तूं नीलाम थी वयूं, गैरतूं नीलाम थी वयूं, ईमान हलिया विया। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, लव मैरिज ऐं कोर्ट मैरिज आम थी वई। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, तबाही ऐं बर्बादी करे छॾी आहे इन टच मोबाइल। तंहिंजे करे पंहिंजनि घरनि खे इन मोबाइलनि खां पाक कयो, मेहरबानी करे पाण में गैरत पैदा कयो। छा थी वियो आहे तव्हांखे? छो तव्हांजी गैरत मोकिलाए वई आहे? असांजो नबी त उहो गैरत वारो जो नबी साईं वेठा कमरे में हुजरे में, अचानक अंदरो साहबी नबी साईं वटायो, अबस वतवल्ला अन जाअहुल आमा वमा युद्रीक लअल्लहु यज़क्का। अंदरे साहबी दरवाज़ो खड़कायो, साईं फरमायो केर? चई मां नाबीनु साहबी हज़रत अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम। साईं फरमायो छा ॻाल्हि आहे? चई साईं तव्हांजी खिदमत में अचण थो चाहियां। साईं फरमायो हिकिड़ो मिंट बीह। साईं ॿिन्ही घर वारियूं नबी साईं सां वेठियूं। साईं उन महिल जो उन महिल ॿिन्ही घर वारनि खे फरमायो तव्हां वञी अंदरि कमरे में ॿिए में बंदि थियो, त मां पंहिंजे अंदरे साहिब खे सॾु कयां। ॿई घर वारियूं चवनि थियूं साईं हू तंदो आसीं, पुठी ॾेई वई तुरूं था, भले हुनखे सॾु कयो, कहिड़ो असांखे ॾिसंदो। नबी साईं गुस्से कावड़ ऐं जलाल ऐं जोश में अची विया। फरमायूं जेकॾहिं हू अंधो आहे त तव्हां तंदियूं न आहियो। हा मां ख़ैरतमंद मोहम्मद करीम एसि ताईं अंदरे साहिब खे घर में अचण जी इजाज़त न ॾींदुमि जेसि ताईं तव्हां वञी ॿिए कमरे में बंदि न थींदव। तव्हां त मुंहिंजे आशिक़नि खे, मुंहिंजे पतंगनि खे मञनि, परवाननि खे मञनि, दीवाननि खे ख़बर पवे त असांजो नबी केॾी वॾी गैरत वारो हो। मन मुंहिंजा उम्मती ईअं गैरत पाण में पैदा करे मरी अचनि त क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम पाण सां गॾु जन्नत में वठी वञा। असां पाण घर में मोबाइलियूं वठी ॾिनियूं करनि न, सॼो ॾींहुं असांजा घर भाती मोबाइल में ड्रामा फिल्म ॾिसंदा। असांजी गैरत आहे बची। अल्लाह छा कयूं? तबाह करे छॾियो आहे हिन मोबाइल, बर्बाद करे छॾियो आहे हिन मोबाइल। परहेज़गारनि जूं परहेज़गारियूं हली वयूं। हिकिड़ो असांजो माइट आहे, वॾो परहेज़गार हो, अल्लाह जो कसम मां चवंदो इन जहिड़ो वली दुनिया में न हूंदो। हाणे आयो 2-3 ॾियारा थिया आहिनि, मोबाइल या टच हथ में हलाए पियो, फेसबुक हलाईंदे हलाईंदे ड्रामे जी का क्लिप अची वई फिल्म जी, त ॾिसे पियो। मां चयोमांसि साईं तव्हां, मां खां रड़ निकिरी वई। चइबो मिड़े ओच ते अची वई आहे त भला ॾिसां थो। चङनि भलनि जा तरह निकिरी आहे इन मोबाइलनि जे करे। मां त चवंदो आहियां त जंहिंखे टच मोबाइल जी ज़रूरत न आहे उहो रखे ई न मोबाइल। न होगा बाज न बजेगी बांसुरी। छो त हिन में गंद आहे, हिन में किनो आहे। जेॾो बि माण्हू बचे बचे ज़ोरी किनो ईंदो। पर वरी बि जेकॾहिं तव्हांखे ज़रूरत आहे त तव्हां ज़रूरत वांगुरु इस्तेमालु कयो, हुनखे ग़लति न हलायो। हज़रत पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह सखर में आयो बयान कहीं, अल्लाह जी ज़ात जो कसम ये लफ़्ज़ चई त हिन दौर जे हिसाब सां वॾे मां वॾा माण्हू जन्म जी बाहि में वेंदा त हिन टच मोबाइल इंटरनेट जे ग़लति इस्तेमाल जे करे। एॾी आहे गंदी शइ आहे, किनी शइ, मज़ाक। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो पंहिंजो ईमान बचायो, पंहिंजो ईमान बचायो, पंहिंजो ईमान बचायो। शरीयत में नबी साईं जे दीन में पंहिंजी उघड़ ॾिसण बि हया जे ख़िलाफ़ आहे।
पांजी उघड़ दिसण भी हया वजे खिलाफ आ। समझो कुछ गाल। मौलाना अशरफ अली थानवी बिश्ती ज़ेवर में लिखे दो जेकरे तवा गुसल खाने में वञो था तड़कण तो गोद वेड़े पो तड़कियो पांजी उघड़ ढके पो तड़कियो तोणे जो पर्दो होजे पांजी शर्मगाह ॾिसण भी हया वजे खिलाफ आ। पो तव्हांखे कंहिं इजाज़त नहीं आ त परायनि मायुनि जूं उघड़ियूं ॾिसो परावनि मर्दनि जूं उघड़ियूं ॾिसो। कुछ खुदा जो खौफ कयो कुछ खुदा जो डुज मांखे अफ़सोस थींदो आहे अल्लाह जी ज़ात जो कसम मुसलमाननि खे ये लफ़्ज़ चवंदे त छा थी वियो आहे मुसलमाननि खे असां वाइज़दा कयूं वेठा त असांखे वाइज़दा काफ़िरनि सां करणा यहूदियुनि नसारनि खे वाइज़ा करणा असां मुसलमाननि खे वेठा सम्झायूं था पर पोइ बि मुसलमान सम्झण लाइ तयार न वाइज़ करे करे थकी पिया। खुदा जो वास्तो तो जिंदगी तमाम थोड़ी है हयाती तमाम थोड़ी है। न विञायो न टच मोबाइल में न विञायो गुनाहन में न विञायो अल्लाह जी नाफरमानन में न विञायो रसूल जी नाफरमानन में। अज आद क्यों जो इंशाअल्लाह नेक थी जिंदगी गुजारींदा।